चीफ जस्टिस बेतमादी रिथई डी चौक ते जलसे ऐं लॉन्ग मार्च बाबति सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़ररु करे छॾी। अटॉर्नी जनरल IG इस्लामाबाद घरू सेक्रेटरी ऐं सदर सुप्रीम कोर्ट बार खे नोटिस जारी। सुप्रीम कोर्ट जे तर्जुमान मूजिबि चीफ जस्टिस सिंध हाउस ते हमले जो को पारमरादो नोटिस न वरितो। सुप्रीम कोर्ट बार जे सदर पिटीशन फाइल कई आहे, उन ते ॿुधणी थींदी। इलेक्शन कमीशन खैबर पख्तूनख्वा जे कुरम ज़िले में मुनक़द जलसे में वज़ीर आज़म जी शिरकत ऐं ख़िताब खे चूंड ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी करार ॾींदे वज़ीर आज़म इमरान ख़ान ते 50,000 रुपया ॾंड लागू करे छॾियो। वज़ीर आज़म खे 22 मार्च ताईं ॾंड क़ौमी ख़ज़ाने में जमा कराइण जी हिदायत कई वई। इलेक्शन कमीशन वज़ीर आज़म इमरान ख़ान, KP जे वॾे वज़ीर महमूद ख़ान, पढ़ी वज़ीर शाह महमूद कुरैशी, मुस्लिम लीग नून जे सदर ऐं क़ौमी असम्बली में अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ चयो आहे त असम्बली में आइनी ऐं जमहूरी अंदाज़ में मुक़ाबिलो करण बदिरां पथर वसाइण, गेट टोड़ण शैतानी ज़हनियत ऐं शिकस्त जी निशानी आहे। सिंध हाउस ऐं पंहिंजी असम्बली मेंबरनि ते हमला बेतमादी रिथ जी कामयाबी जो दलील आहे ऐं एतिराफ़ आहे त इमरान नियाज़ी हाराए चुको आहे। बुॾंदड़ सियासत बचाइण लाइ अवाम में टकराउ, नाकारी, मुजरमानी ऐं ग़ैर आइनी सोच आहे। ऐं सिंध जे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत लाल शहबाज़ कलंदर जो 3 ॾींहंनि वारो सालियानो 717 उर्स मुबारक 22 मार्च खां सेवण शरीफ़ में शुरू थी रहियो आहे। उर्स में सिर्फ़ु 2 ॾींहं रहिजी वञण बावजूदि इंतिज़ाम मुकमिल न करे सघी। सेवण में पाणी जो सख़्तु बहिरान पैदा थी वियो, रोड रस्तनि जो कमु बि मुकमिल न थी सघियो ऐं सिक्योरिटी जा इंतिज़ाम पिणु हाणे पूरा नज़र अचणु लॻा।